बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर क़ालोनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख्श उमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लاشاري जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 7 जी जो सब्जेक्ट मैथ पढ़ंदासीं, जंहिंजो टॉपिक आहे सेट जो तारुफ़। प्यारा ॿारो, असां सेट जो पहिरियों तारुफ़ क्लास 6 में पढ़ी आयासीं। जॾहिं तव्हांखे सेट जो मुकमिल तारुफ़ क्लास 6 में पढ़णो आहे त असांजो पोयों वीडियोज़ लेक्चर असांजे फेसबुक पेज ते अपलोड थियल आहिनि, तमामु उहो ॾिसो। उनखां बाद असां अॼु सेट जो तारुफ़ पढ़ंदासीं। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां सेट छा आहे, सेट जी वसफ़ छा आहे? वाज़े बयानु कयल शयुनि जे मेड़ खे सेट चइबो आहे। असां पहिरियां बि पढ़ी आयासीं क्लास 6 में त अहिड़ियूं शयूं जेके वाज़े बयानु कयल हुजनि ऐं उहे शयुनि जो मेड़ हुजनि त उनखे छा चइबो आहे? सेट चइबो आहे। प्यारा ॿारो, सेट खे सभ खां पहिरियां कंहिं मुतारिफ़ करायो? चए थो सेट जो तसवर सभ खां पहिरियां जॉर्ज कैंटर 19वीं सदी में मुतारिफ़ करायो। सेट खे सभ खां पहिरियां कंहिं मुतारिफ़ करायो? सेट जो तसवुरु सभ खां पहिरियां जॉर्ज कैंटर 1900 सदी ईस्वी में मुतारिफ़ करायो। असां क्लास 6 में इहो बि पढ़ी आहियूं त सेट खे जेको मुतारिफ़ करण वारो उहो हुयो जॉर्ज कैंटर, ऐं 1900 सदी ईस्वी में सेट खे मुतारिफ़ करायो। उनखां बाद में असां अॻिते पढ़ंदासीं त सेट खे घणनि सूरतनि में ज़ाहिर करे सघिजे थो। प्यारा ॿारो, हिते लिखियलु आहे त सेट खे असां 3 सूरतनि में ज़ाहिर करे सघिजे थो। सभ खां पहिरियां सेट जेको आहे, इहो असांखे ख़बर आहे त सेट जेको आहे शयुनि जे मजमूए खे सेट चइबो आहे। हाणे सेट खे असां घणनि तरीक़नि सां बयानु करे सघूं था। चए थो सेट खे असां सभ खां पहिरियां बयानी सूरत या नमूने यानी डिस्क्रिप्टिव फॉर्म में बयानु करे सघूं था। ॿिए नंबर ते सेट खे असां जदोली सूरत या नमूने टेबुलर फॉर्म में बि बयानु करे सघूं था। उनखां अलावा सेट खे असां अलामती सूरत या नमूने यानी सेट बिल्डर फॉर्म में बि बयानु करे सघूं था। प्यारा ॿारो, सेट जी मुकमिल वसफ़ जेका आहे क्लास 6 जे लेक्चर में असां पहिरियां अपलोड करे छॾियो, उन में ॾिसी सघो था। सेट खे कंहिं मुतारिफ़ करायो उनजे बारे में बि असां क्लास 6 में बयानु कयोसीं। उनखे अलावा सेट खे घणनि सूरतनि में ज़ाहिर करे सघिजे थो? बयानी सूरत, जदोली सूरत, अलामती सूरत जो हर हिकु लेक्चर असां पंहिंजे फेसबुक पेज ते पहिरियां बि अपलोड करे छॾियो आहे। बसि तव्हांखे अॻे लेक्चर जे लाइ सभ खां पहिरियां असां पढ़ंदासीं बयानी सूरत या नमूनो, ॿिए नंबर ते पढ़ंदासीं जदोली सूरत या नमूनो, टे नंबर ते पढ़ंदासीं अलामती सूरत या नमूनो। इहे सभ जा सभु लेक्चर असां पहिरियों फेसबुक पेज ते अपलोड करे छॾिया आहिनि। असां इन्हनि खे वरी जेको आहे क्लास 7 जे लाइ ॿीहर अपलोड कंदासीं, ऐं उन्हनि लेक्चर्स खे तव्हां अंगारे जे ॾींहुं ॾिसंदा ऐं कमेंट्स बि ॾींदा, लाइक बि कंदा, असांजे पेज खे शेयर बि कंदा। अॼोके लेक्चर ताईं उस्ताद عنايت लاشاري खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।